नाज़रीन ब्रेकिंग न्यूज़ आहे असां शेयर कयूं पिया। सिंध जे मुसलसल दाहिण बावजूद क़ौमी असेंबली जी पार्लियामानी कमेटी पाणी विर्छ जे मुआहिदे तहत कराइण में नाकाम थी वई आहे। नवाब यूसुफ टालपुर जी सदारत हेठि कमेटीअ जे इजलास में इरसा पारां चश्मा जहलम वटां पाणी चोरी थियण जो एतराफ़ कयो वियो आहे। इन हवाले सां तफ़सील मालूम कंदासीं। इस्लामाबाद मां आवाज़ न्यूज़ जो ब्यूरो चीफ कुर्बान बलोच असां सां लाइन ते मौजूद आहे। कुर्बान, वधीक कहिड़ा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी, पानी वसीलों बाबत क़ौमी असेंबली जी पार्लियामानी कमेटी जो इजलास एमएनए नवाब यूसुफ टालपुर जी सदारत में मुल्क थियो, जंहिंमें खरीफ में पानी की सूरत हाल के हवाले से उनजो जायज़ो वरितो वियो ऐं उन सां गॾोगॾु चश्मा राइट बैंक केनाल खां पंजाब के पानी फराहमी जो जेको मामलो हो, उहे ॿ अहम मामला गौर हेठि आया। इजलास में इरसा चेयरमैन तरफा खरीफ में पानी की सूरत हाल बाबत ब्रीफिंग दी वही। उनजो इहो चवणु हो त कानून मुताबिक़ पानी की विर्छ सूबनि में कई पियो वञे, जंहिं सिंध के नुमाइंदे इतियाद कियो ऐं उनजो चवणु हो त इरसा पारां पानी विर्छ अकार्ड या पानी मुआहिदे तहत न पई कई वञे, जंहिं सबब सिंध खरीफ में पानी खोट भोगी आहे। उनजो चवणु हो त खरीफ में गुडू ते तक़रीबन 35% ऐं कोटड़ी ते 60% पानी की खोट रही ऐं उनजो सबब इहो आहे त खरीफ में पानी की विर्छ पानी मुआहिदे तहत नाहे कई वई। इन लाइ ज़रूरी आहे त पानी मुआहिदे ते रूह मुताबिक़ अमल थियणु घुरिजे। वाज़े कंदो हलां त कमेटी में ही मामलो तक़रीबन काफ़ी भेरा अची चुको आहे त इरसा के हिदायतूं जारी कयूं वियूं त पानी जी विर्छ अकार्ड जे पेरां तहत कई वञे, पर इरसा अञा ताईं उन ते अमल दरामद नाहे कयो। हींअर बि रबी सीज़न में जेका पाणी जी विर्छ कई वई आहे, महिरबानी कुर्बान तफ़सील खां आगाह करण जे लाइ।